सिंध हेडलाइन न्यूज़ जो समरून ॾिसण खे सलाम। कैमरामैन सरवान सोलंकी सां गॾु आहियां दानियाल सोलंकी। नाज़रीन, तव्हां चङी तरह सां ॼाणो था त हिन वक़्तु हैदराबाद डिवीज़न में मकानी चूंडुनि जूं सरगर्मियूं हलंदड़ आहिनि, जंहिंमें अवाम गहरी दिलचस्पी वठी रहियो आहे। नाज़रीन, मौजूदा मकानी चूंडुनि में जिते सियासी पार्टियुनि तरफ़ां पंहिंजा उम्मीदवार बीहारिया विया आहिनि, उते केतिरा ई अहिड़ा उम्मीदवार आहिनि जेके आज़ादु हैसियत सां बीठल आहिनि। नाज़रीन, मौजूदा मकानी चूंडुनि में हिकु ॿी ख़सूसियत बि ज़ाहिर थी रही आहे। उहा हीअ आहे त हिन मकानी चूंडुनि में केतिरियूं औरतूं हिसो वठी रहियूं आहिनि, के पार्टी जे तरफ़ां त के आज़ादु हैसियत सां बीठल आहिनि, जेके पंहिंजे मुतहरिक वजूद जो अहसासु ॾियारे रहियूं आहिनि। सो अचो त तव्हांखे उन्हनि मुतहरिक औरतुनि सां मिलायूं जेके आज़ादु हैसियत सां बीठल आहिनि। नाज़रीन, मौजूदु आहियूं असां हिन वक़्तु UC2 में। मैडम, तव्हांजो तारुफ़? मुझो नालो रमीज़ा सोलंकी आहे ऐं मुंहिंजो तालुक़ु ॻोठ हलारखे सोलंकीअ सां आहे। UC2 वार्ड 3 नेरुनकोट। मैडम, तव्हांजो इलेक्शन में बीहण जो मक़सदु कहिड़ो आहे? मुंहिंजो इलेक्शन में बीहण जो मक़सदु इहो आहे त असांजे इलाइक़े में जेके माना असांखे घटि दर्जे जो सम्झो थो वञे या असांजे इलाइक़े में जेके सहूलियतूं नथियूं ॾिनियूं वञनि, त मुंहिंजे बीहण जो मक़सदु इहो आहे त मां पंहिंजे इलाइक़े जे लाइ कुझु कयां। मैडम, तव्हां खटण खां पोइ आवाम लाइ छा कंदव? खटण खां पोइ आवाम जे लाइ या असांजो जेको इलाइक़ो आहे जेको असांजे वार्ड में अचे थो, उन्हनि जे लाइ मुंहिंजो इहो ई हूंदो त उन्हनि जूं जेके बुनियादी सहूलियतूं आहिनि, जंहिंमें गैस थी वियो, नियाणियुनि जो जेको स्कूल आहे उहो, ऐं डिस्पेंसरी, ऐं जेके टुटल फुटल रस्ता आहिनि, उन्हनि जे हिसाब सां जेको मुंहिंजो हूंदो कमु हूंदो, मुंहिंजो फोकस उन ते ई हूंदो। मैडम, तव्हांजो तारुफ़? मुंहिंजो नालो गुलाम कुबरा लगारी ऐं वाणकी वसीम आहियां। अवामी वर्कर्स पार्टी पारां वाइस चेयरमैन जी सीट ते उम्मीदवार बीठी आहियां। मैडम, तव्हांजो इलेक्शन में बीहण जो मक़सदु कहिड़ो आहे? असांजो इलेक्शन में बीहण जो ख़ासि मक़सदु इहो आहे औरतुनि जी आज़ादी लाइ। जीअं असांजे ॻोठ में ही असांजो ॻोठ जो माहौल आहे, छोकिरियुनि जी तालीम ते घटि ध्यानु ॾिनो वेंदो आहे तमामु घणो, ऐं लेडीज़ लाइ अहिड़ी का बि स्किल न आहे। जीअं असां सिलाई सेंटर, मुंहिंजो ख़ासि पंहिंजो पर्सनली इहो मक़सदु आहे त जीअं मां अगरि इलेक्शन में खटी थी अचां त मुंहिंजो मक़सदु इहो आहे त हिकु त छोकिरियुनि जे लाइ काफ़ी असांजा अहिड़ा ॻोठ आहिनि जिते त लेडीज़ लाइ स्कूल बि कोन्हे। जीअं अलारखियूं सोलंकी थी वियो या ॻोठ सालेदल थी वियो, इन्हनि में त लेडीज़ लाइ का बि छोकिरियुनि लाइ को अहिड़ो स्कूल कोन्हे। ख़ासि मुंहिंजो मक़सदु इहो आहे छोकिरियुनि जी तालीम, छो जो असांजे समाज में सुधारो तॾहिं ईंदो जॾहिं औरत पढ़ंदी, औरत में तालीम ईंदी, छो जो घर जी शुरूआति औरत खां ई थींदी आहे। जॾहिं असांजी औरत पढ़ी लिखी हूंदी त असांजो पूरो समाज पढ़ियो लिखियो सॾाईंदो। हिन करे मुंहिंजो ख़ासि मक़सदु इलेक्शन में अचण जो छोकिरियुनि लाइ तालीम ख़ासि जेको मुंहिंजो मक़सदु आहे पंहिंजो। बाक़ी ॿियो, जीअं काफ़ी औरतूं आहिनि असांजे घर में वेठियूं आहिनि, अदियूं भेनरूं, जिन जा को बि पोरे जो को बि अहिड़ो ज़रियो न आहे। जीअं उन्हनि जे लाइ असां को अहिड़ो सिलाई सेंटर खोलाए छॾियूं, या वरी छोकिरियुनि जा काफ़ी सारा ईअं हूंदा आहिनि को पार्लर जो कोर्स थी वियो, अहिड़ो कोई स्किल। मुंहिंजो ख़ासि मक़सदु इहो आहे त ऐं उन्हनि लेडीज़ लाइ जेके घर वेठल पोरे लाइ मजबूर आहिनि, उन्हनि जे लाइ इहे सहूलियतूं ठाहियूं, या उन्हनि माइटनि खे असां वञी सम्झायूं त बाबा छोकिरियुनि खे पढ़ायो, छोकिरियुनि लाइ स्कूल। ऐं काफ़ी सारा ॻोठ आहिनि जिते स्कूल जी त का सहूलियत ई न आहे। जीअं अलारखियूं सोलंकी में असां वियासीं, काफ़ी माना अफ़सोस थियो त नियाणियुनि लाइ का बि अहिड़ी सहूलियत न हुई। या हुलियनि जो ॻोठ आहे, उते वियासीं त स्कूल जी बिल्डिंग सफ़ा अहिड़ी रद्द थी पई जो ॾिसी करे ॾाढो अफ़सोस थियो। हिन शइ ते मुंहिंजो घणो फोकस आहे त ख़ासि तौर ते जेका नियाणियुनि जी तालीम आहे उन ते घणो ज़ोर रखियो वञे। स्कूलनि जे जेका मरमत कराइनि ऐं नियाणियुनि लाइ स्कूल ठाहिराइनि, हिन शइ ते मुंहिंजो घणो फोकस आहे, ख़ासि मक़सदु आहे मुंहिंजो हिन शइ में। ऐं खटण खां अवाम लाइ छा कंदव? खटण खां पोइ मुंहिंजो ख़ासि मक़सदु इहो आहे त अगरि असां खटी था वञूं त असांजी पार्टी अवामी वर्कर्स पार्टी, मतिलबु अवाम जी पार्टी आहे असांजी। त लाज़मी ॻाल्हि आहे असां पाण बि हिकु आम शख़्सियत ई आहियूं, को वॾेरे घर सां या कंहिं वॾी फैमिली सां या कंहिं पैसे वारी फैमिली सां तालुक़ु नथी रखां। ऐं पाण हिकु ग़रीब मज़दूर जी घरवारी आहियां, ऐं मुंहिंजो बाबा बि मतिलबु एॾो वॾो को ज़मींदार कोन हुयो, 2-3 एकड़ ज़मीन जा आहे, जीअं सॼे त हारी हुयो, हारी जी धीउ आहियां। त असांखे बिल्कुलु ग़रीबनि जो अहसासु आहे, ऐं हुन हिसाब सां मुंहिंजो जेको पंहिंजो मक़सदु आहे, असांजी पार्टी जो मक़सदु आहे त असां पंहिंजी अवाम लाइ हर सहूलियत ठाहियूं। जीअं काफ़ी ॻोठ मूं ॾिठा त हुननि में न त को ड्रेनेज सिस्टम आहे, न त गलियूं अहिड़ियूं थियूं पियूं। हींअर बरसाति जो टाइम हुयो, असां वर्क कयोसीं, काफ़ी सारियूं मुश्किलातूं आयूं। ॻोठनि में वियासीं त असां त खणी आर्ज़ी तौरु वियासीं उते वर्क करण लाइ, पर जेके उते रहनि पिया हुननि खे केॾी परेशानी थींदी हूंदी।
जीअं उन्हनि जूं गलियूं सफ़ा ख़राबु लॻी पियूं, हेॾा मतिलबु दुबा ॿिठा हुआ, उते उन्हनि मां गुज़रणु निकिरणु ॾाढो ॾुखियो पियो। त हिन करे असांजो ख़ासि मक़सदु आहे जिन्हनि ॻोठनि में ड्रेनेज सिस्टम न आहे या गलियूं ठाहियल न आहिनि त उन्हनि शयुनि ते असां फोकस कंदासीं, छो जो असांजी पार्टी अवाम जी आहे, अवामी मर्कज़ पार्टी आहे। असांजी पार्टी का वॾेरेशाही पार्टी न आहे ऐं असांजी पार्टी जो मक़सदु इहो आहे त अवाम जी सहूलियत लाइ असां बीठा आहियूं। असां पहिरीं न बीठासीं, असांजो फ़िलहालु हींअर हिन करे ई बीठा आहियूं छो जो असां बि सदाईं असां जॾहिं वियासीं वर्क करणु वियासीं त काफ़ी सारा माण्हुनि इहो ई चयो त जेके अॻे खटी विया आहिनि त उहे उन्हनि छा कयो जो तव्हां कंदो। बिल्कुलु इहा ॻाल्हि उन्हनि जो सुवालु आहे, छो जो उन्हनि कुझु नाहे कयो त वाक़ई में उन्हनि दिलि में मायूसी आहे। पर असां वरी बि उन्हनि माण्हुनि खे इहो ई मां मैसेज ॾींदसि, असांजो अचण जो मक़सदु इहो ई आहे, छो जो जिन्हनि खे तव्हां वोट ॾिना असां बि पहिरीं उन्हनि खे ई ॾिनासीं, पर हाणे हिन दफ़े असांजो अचण जो मक़सदु हिन करे इहो ई आहे त उन्हनि खे ई कट करे असां पंहिंजे अवाम लाइ कुझु अहिड़ो कयूं, अवाम जे लाइ सहूलियतूं ठाहियूं, जिन्हनि बुनियादी हक़नि खां हू महरूम आहिनि, उन्हनि खे सम्झायूं, ॾेखारियूं त बाबा ही तव्हांजा हक़ आहिनि ऐं हक़ घुरणु जेको आहे को ऐब न आहे। काफ़ी सारा माण्हू ईअं बि चवंदा आहिनि त बाबा असांखे फलाणी पार्टी कुझु ॾे या न ॾे, असांजो वोट उन्हनि जो छो, असांजो वोट उन्हनि जो आहे। असां जॾहिं उन्हनि खे वोट ॾियूं था, असांजे ई वोट सां हू चढ़नि था त असांजो हक़ आहे उन्हनि खां पंहिंजा हक़ घुरूं, कोशिशि कंदासीं त जेके बुनियादी हक़ आहिनि अवाम जा असां उहे पूरा करियूं। मैडम तव्हांजो तारुफ़? अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो फरहाना सोलंगी आहे। मुंहिंजो तालुक़ पिरहतर क़याती तंज़ीम खां आहे, जेको काफ़ी ॻच अरसे खां असां पंहिंजे इलाइक़े जी ख़ुशहाली तरक़ी जे लाइ कमु करे रहिया आहियूं। ऐं हिन वक़्तु ऐं जेको आहे सो क़ौमी अवामी तहरीक जे प्लेटफॉर्म तां बतौर चेयरमैन जी सीट ते TMC नेरून कोट यूनियन कमेटी 2 ते चेयरमैन जी सीट ते इलेक्शन विढ़ी रही आहियां। मैडम तव्हांजो इलेक्शन में बीहण जो मक़सदु कहिड़ो आहे? मुंहिंजो इलेक्शन में बीहण जो मक़सदु इहो आहे त असांजे ॻोठ जी जेका विञायल सुञाणप आहे या असांजे ॻोठ में असांजे इलाइक़नि में जेके वोटर आहिनि उन्हनि जी जेका आहे सो जेका शख़्सियत आहे या उन्हनि जी विञायल जेका माना वोटर जी हैसियत सां त उन्हनि खे बहाल करण जे लाइ ऐं उन खां अलावा असांजनि इलाइक़नि में जेके नंढा वॾा बुनियादी जेके मसइला आहिनि उन्हनि मसइलनि खे मद्देनज़र रखी करे असां पंहिंजे ॻोठ जी ख़ुशहाली तरक़ी ऐं उन खे बहालीअ जे लाइ असां हिन प्लेटफॉर्म ते बीठा आहियूं त जीअं असां पंहिंजे इलाइक़नि जी ख़ुशहाली खे बहाल करे सघूं, उन्हनि में जेके रुकावटूं आहिनि उन्हनि खे बहाल करे सघूं ऐं जेके असांजे इलाइक़े में जेके माण्हू आहिनि या जेके नौजवान आहिनि उन्हनि में जेका मायूसी छायल आहे उन्हनि मायूसी खे कढी करे असां उन्हनि जे लाइ कुझु करे सघूं ऐं उहे असांजे ॻोठनि में जेके बुनियादी जेके सहूलियतूं आहिनि जंहिंमें गैस आहे, पाणी आहे, सिहत आहे, सफ़ाई आहे, तालीम आहे, ड्रेनेज सिस्टम आहे, लाइब्रेरियूं आहिनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ऐं उन खां अलावा कम्यूनिटी सेंटर आहे, उन खां अलावा पार्क न आहिनि, उन खां अलावा जेके नौजवान आहिनि उन्हनि जे लाइ रोज़गार न आहे, औरतूं आहिनि उन्हनि जे लाइ सिख्या सेंटर न आहिनि ऐं उन्हनि जे लाइ उहे सहूलियतूं न आहिनि जिनखे मद्देनज़र रखी करे असां हिन प्लेटफॉर्म ते आया आहियूं त जीअं असां उन्हनि जी मायूसी खे ख़तमु कयूं ऐं उन्हनि जो जेके नंढा वॾा जेके मसइला आहिनि उन्हनि खे असां हल करे सघूं ऐं उन्हनि जी ख़ुशहाली ऐं उन्हनि जी बहाली जे लाइ त असां जेको आहे सो हिन इलाइक़े में कुझु अहिड़ा कम करे वञूं त जीअं असांजा जेके माण्हू आहिनि उहे माना चवनि था वाक़ई में काफ़ी अरसे खां असांजे इलाइक़े में जेके कम न थिया आहिनि त हिन भेरे असां उहे कम करे वञूं त जीअं हुन जे दिलनि मां जेका मायूसी आहे उहा ख़तमु। उन खां अलावा असांजे इलाइक़नि में 48 ॻोठ आहिनि जंहिंमें गैस न आहे ऐं उन छो जो त गैस न हुजण जे करे औरत ई भोॻे थी, छो जो हिते ॿेला आहिनि, ॿेला ख़तमु थी विया आहिनि, काठियूं न आहिनि ऐं जेकॾहिं काठियूं मिलनि बि थियूं त माना 300 या 200 या 250 जी भरी आहे। जेका ग़रीब जेका माण्हू आहिनि या जेका ग़रीब घराणो आहे उहा काठी ख़रीद नथो करे सघे। त अहिड़े हवाले सां जेके इशूज़ आहिनि असांजे इलाइक़नि में त उन खे मद्देनज़र रखी करे असां चाहियूं था त असां यूनियन काउंसिल जी सतह ते अची उहे नंढा वॾा जेके मसइला
आहिनि उहे असां पंहिंजे इलाइक़नि जा मसइला हल करे सघूं त जीअं असांजो ॻोठु कंहिं उन उरूज ते पहुचे, कंहिं उन मंज़िल ते पहुचे जेके हमेशह असां चवंदा पिया अचूं त असांजे इलाइक़नि में इहे मसइला कॾहिं बि हल न थी सघंदा, पर असीं चाहियूं था त हीअ जेके मसइला आहिनि हिन ते असां हिमत करे, जदोजहद करे, कोशिशि करे त असां पंहिंजे इलाइक़नि जा मसइला हल करे सघूं। तव्हां जेको इन इलेक्शन में बीठा आहियो, इन इलेक्शन में बीहण खां पोइ तव्हांखे कहिड़ियुनि मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पियो पवे? पहिरीं त जेको हिन मर्दाणे समाज में हिकिड़ी औरत जो घर खां ॿाहिरि निकिरणु उहो वॾो सवालिया निशानी आहे। उन खां अलावा औरत जॾहिं सियासत में अचे थी त उनखे काफ़ी सारियूं मुश्किलातूं पेश अचनि थियूं त माना औरत सियासत में छो आई आहे ऐं हीअ घर में ई बहितर लॻे थी ऐं हिन खे जेको आहे सो मुख़्तलिफ़ तरीक़नि सां माना जीअं सियासी आहे या समाजी आहे या मज़हबी आहे, उन्हनि तरीक़नि सां माना मुख़्तलिफ़ तरीक़नि सां उन्हनि खे डेॼारे, उन्हनि खे धमकाए, उन्हनि खे हिरासा करे, उन्हनि खे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा थ्रेड ॾेई उन्हनि खे विहारण जी कोशिशि कई पई वञे। ऐं उन खां अलावा और जेका औरत आहे हिमत करे बजाए जो औरत जी हिमत अफ़ज़ाई करण जे उन खे अॻियां वधण जे उन जे अॻियां वधण जे लाइ उन खे एतिरा हर्डल्स, एतिरियूं मुसीबतूं, एतिरियूं मुश्किलातूं, छो जो हिकिड़ी औरत खे माना ईअं सम्झो थो वञे त हुन जो को समाज में को अहिड़ो रोल न आहे, छो जो मुहतरमा बेनज़ीर भुट्टो बि त हुई न, उहा बि त हिकिड़ी औरत हुई, उहा बि त समाज में आई, उहा बि त हेतिरनि हज़ारनि माण्हुनि जे विच में उन बि हुकूमत कई, छो जो हिकु औरत ई आहे जेको पंहिंजो घर खे बहितर बनाए सघे थी त हुकूमत में बि अची या सियासत में बि अची उहा पंहिंजनि इलाइक़नि जा बहितरी जे लाइ कमु कंदी। ऐं असांखे इन हवाले सां बि मुख़्तलिफ़ थ्रेड ॾेई माना विहारियो पियो वञे त तव्हां हथु खणो, तव्हां जेको आहे सो छो बीठा आहियो, उन्हनि खे माना उन्हनि जे घरनि में अची उन्हनि खे वटि मेड़ खणी अची त तव्हां इलेक्शन नथा विढ़ी सघो ऐं तव्हां जेको आहे सो हीअ इलेक्शन ॾाढी महांगी आहे, तव्हां हिन खे विढ़ी नथा सघो छो जो तव्हां ग़रीब आहियो, तव्हां पंहिंजे घरनि में वेही रहो। त अहिड़े तरीक़े सां काफ़ी अहिड़ा माना थ्रेड आहिनि जेके असांखे ॾिना पिया वञनि ऐं असांखे चयो पियो वञे त तव्हां वेही रहो, तव्हां इलेक्शन नथा विढ़ी सघो। त उन्हनि खे आउं इहा ॿुधाईंदी हलां त हथे ख़ाली विढ़ंदासीं विढ़ण ॾिसिजो, खटींदासीं खटण ॾिसिजो। तव्हां ॿुधो त हिन मुतर कोर्टुनि जो चवणु आहे त असांजे ॻोठनि में जेके ड्रेन सिस्टम आहिनि या तालीम लाइ औरतूं आहिनि, छोकिरियुनि जी तालीम कोन्हे का, उन हवाले सां असां हिन भरपूर कोशिशि कंदासीं ऐं जेके अवाम जूं उमेदूं आहिनि असां उन्हनि ते उमेदुनि ते लही उन्हनि जी असां बहितरीअ लाइ कोशिशि कंदासीं।